आमीन वजा सय्यदुल मुरसलीन। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला ख़ातमिन नबिय्यीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वकूनू मअस सादिक़ीन। सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही। बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही। हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि व आलिही। शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला ज़ुल्फ़िकार। मीरा शाह मदद थी मुझी दाह सुनी दादी। मीरा शाह मदद थी मुझी दाह सुनी दादी। आही अब्दुल लतीफ जो हसनी तू हादी। बादशाह बगदादी करका मारन मुरीदन से। वाजिबुल एहतराम काबिल कदर किबला साईं सैयद गुलाम शाह दामत बरकातुहुल आलिया। मुझे साहिबजादो पीर मोहम्मद ज़मा शाह। स्टेज ते वेठल सादात इकराम सैयद सगोरा उलमाए किराम हुफ़ाज़ इकराम नात खान हजरात व बिरादरान इस्लाम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सब खां पहिरीं आओ दिल जे गहराइन सां बेहतरीन इंतजाम मुनक़िद करण ते ऐं सोहणे अंदाज़ सां ही जेका जमाए सगोरी विहारी वई है उन ते ॻोठ बांबड़ोर जे ऐं मुरीदन ऐं ख़ुसूसन साईं गुलाम शाह सैयद खे मुबारकबाद पेश करियां थो त साईं ही इंतज़ाम तव्हांजो लाजवाब आहे। आऊं भी मुझे जमायत के ॾिसी सघां पियो, ही भी मूंखे ॾिसी सघनि पिया ऐं असांजूं मान वारियूं माऊं भेनरूं वेठियूं आहिनि। ऐं इन्हनि मुंहिंजे माउनि भेनरुनि खे सलाम पेश करियां थो, सलाम पेश करियां थो, सलाम पेश करियां थो। ही सिलसिलो हलियो डेरासर में आयुसि। उते जी आवाम ॾिठो उन्हनि खे मूं ॾिठो त मूं चयो त माण्हुनि जो ही त वॾो दरिया आहे। वरी इहो सिलसिलो हलियो सेलाव में पीर नूरुल्लाह शाह बुखारी जिन जे दरगाह शरीफ ते। उते मूं ॾिठो त उहो सिलसिलो अञा बि ॿिनि दरियाहनि जे बराबरि हो। मगर जॾहिं बांबड़ोर जे ॻोठ में आयुसि त ही सिलसिलो दरिया न पर समुंड जे रूप में सामने खड़ो आहे। अल्हम्दुलिल्लाह इन जलसे में इन माण्हुनि में इन मोहब्बत में इन्हनि में वाधारो ईंदो वञे पियो, घटिताई कान थींदी। खुदा जे रसूल कंदो त क़यामत ताईं अवांजी जमायत सदाई मथे रहंदी। मूं आयत मुबारका कुरान पाक जी तबर्रुकुन पढ़ी आहे। उन जी माना ॿुधो। अल्लाह फरमाए थो त या अय्युहल्लज़ीना आमनू ऐं ईमान वारो। रब इहो न फरमायो त ऐं मुस्लमानो, न न पाण भी मुसलमान आहियूं न बाबा। रब फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐं ईमान वारो इत्तकुल्लाह अल्लाह खां डिॼो। छो त अल्लाह खां डिॼणो पए थो। ॿिए दुनिया में जेको अल्लाह खां डिॼे थो वो दुनिया में
कंहिं बि ताक़त खां नथो ॾिजी सघे। यादि रखो जेकॾहिं डपु रखणो अथव त अल्लाह जी ज़ात मां बरकात रखो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी। या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तकुल्लाह, ऐं ईमान वारो अल्लाह खां ॾिजो। वकूनू मअस-सादिकीन, ऐं सचनि सां गॾिजी वञो। छो त सचनि सां जेको गॾिजे थो उहो ई माण्हू ॿिन्ही जहाननि में कामयाब थिए थो। हाणे रही ॻाल्हि त सचो केरु आहे? अल्लाह त फरमायो सचनि सां गॾिजी वञो, मगर सचो आहे केरु? हर माण्हू चवे थो त आउं सचो आहियां, हर जमायत चवे थी त आउं सचो आहियां, हर पीर चवे थो त आउं सचो आहियां, हर आलिम चवे थो त आउं सचो आहियां, हर पार्टी चवे थी त असीं सचा आहियूं। बाबा हाओ तव्हीं सचा आहियो, मगर अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात जिन सचनि सां गॾिजण जो हुकुम ॾिनो आहे उन जो सूरे फातिहा जे अंदरि ज़िक्र आहे। सुभान अल्लाह त चओ। मदीने वारे मीर फरमायो त जेको मुंहिंजो उम्मती सुभान अल्लाह चवंदो अल्लाह साईं उन जे लाइ जन्नत जे अंदरि वण लॻाईंदो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त जन्नतुल फिरदौस में तव्हांजे नाले जा वण लॻनि, उन्हनि जा तव्हीं मेवा खाओ, उन्हनि जी तव्हां छांव में विहो, उन्हनि मां तव्हां फ़ैज़ वठो, त पोइ दिलि सां असां जूं माऊं भेणूं मर्द सभई चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशा अल्लाह, जज़ाकल्लाह। अवांजे लाइ जन्नत में बाग लॻी विया। अल्लाह ताला फरमाए थो इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम। दुआ घुरो त हे मुंहिंजा रब मूंखे उन्हनि जे रस्ते ते हला जिन ते तुंहिंजो इनाम थियो। अनअमता अलैहिम, जिन ते तुंहिंजो इनाम थियो। हाणे पुछो क़ुरान खां त इनाम कंहिं ते थियो? कुरान जी बी आयत फरमाए थी अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदा व सालिहीन। सुभान अल्लाह। अल्लाह जो इनाम नबियन ते, अल्लाह जो इनाम सिद्दीकन ते, अल्लाह जो इनाम शहीदन ते, ऐं अल्लाह जो इनाम ख़ास पंहिंजे बाननि ते जेके सालिहीन जे नाले सां आहिनि, उहे आहिनि अल्लाह जा वली। पीर बागारे जी गादी बि बरहक, हज़रत गौस बालक ज़करिया जी गादी बि बरहक, मखदूम सरवर जी गादी बि बरहक, जेके बि दीन जूं गादियूं आहिनि से बरहक। मगर तव्हीं उन ई जा मुरीद आहियो जेको पीरनि जो पीर आहे, दस्तगीर आहे, सभिनी खां मथां आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, रोज़ का दामन, रोज़ का दामन, नारे हैदरी। अल्हम्दुलिल्लाह, आयत जे मिस्ताक मुताबिक अॼु तव्हीं सचनि सां गॾु वेठा आहियो, कूड़ा असां खां पाणे भॼी विया हुया। ही अव्हां जो मजमो ॾिसी, ही अव्हां जी मोहबत ॾिसी, ही अव्हां जो जोश ॾिसी, ही अव्हां जो जज़्बो ॾिसी, जेके कूड़ा हुआ से मैदान ख़ाली करे चुका आहिनि, सचा आहिनि, सच गॾु वेठा आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक मुरीदो, हिकु अखर यादि रखिजो, हिकु अखर यादि रखिजो। जंहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते तव्हां कलमो पढ़ियो आहे, उन जे औलाद खे नबी जी आल चइबो आहे, नबी जा अहल बैत चइबो आहे। ही साईं गुलाम शाह वेठो आहे न, ही उन ई नबी जी आल आहे जंहिं ते तव्हां कलमो पढ़ियो आहे। हिते जेके सैयद वेठा आहिनि न असां समेत, ही उन ई नबी जी आल आहिनि जिन ते तव्हां कलमो पढ़ियो आहे। जेकॾहिं तव्हां कलमो सोने महबूब ते पढ़ियो आहे त पोइ क़यामत ताईं तव्हांखे हुन जी आल जो अदब ऐं एहतराम करणो पवंदो। सैयदनि जो एहतराम नबी पाक जे खून जे रिश्ते जे करे करियो, ऐं उलमा इकराम जो एहतराम नबी पाक जे इल्म जे निस्बत सां करियो। इंशाअल्लाह तव्हां दुनिया में कामयाब रहंदव। मूंखे अफ़सोस आहे त मूंखे उथण में कुझु लेट थी। असां जूं माऊं भेनरूं मूं ॾिठो त अव्हां मर्दनि खां वधीक जोश असांजे माउनि भेनरुनि मायुनि में आहे।
अच्छा मर्दनि खे त इहा बि सहूलियत हासिल आहे त मूंखे साम्हूं ॾिसी सघनि पिया पर ऐं सलाम उन्हनि नियाणियुनि खे करियां थो जेके मूंखे ॾिसी त कोन पियूं सघनि पर शायदि टीवी जे रस्ते ॾिसनि पियूं या नंढियुनि नंढियुनि घटियुनि मां ॾिसनि पियूं हिननि जे जज़्बे खे सलाम आहे अलाह ताला हिननि नियाणियुनि जे दिलि जी तमन्ना अवां जी पूरी करे मूं अर्ज़ु पियो कयो त नबी जी आल जी इज़त करियो जॾहिं बि को जलसो थिए ॿुधी छॾो हिंदुस्तान जा मौलवियो हिंदुस्तान जा मुक़र्ररो हिंदुस्तान जा उलमाए किराम जॾहिं बि को जलसो थिए त सैयद खे हथ खां वठी स्टेज ते विहारे पंहिंजे नबी जे अॻियां सुरखुरू थियो ईअं न त अमी स्टेज ते वियो आहे सैयद हेठि वेहनि इहा मुंहिंजी गैरत गवारा नथी करे जेको रसूल जो घरानो आहे तो क़यामत में बि मथे हूंदो हिन दुनिया में बि मथे आहे दीन में बि मथे आहे जो राणो आहे वो मुंहिंजो दोस्त आहे उन्हीं जे पुट जी शादी में ऐं जयपुर आयो हुउसि किथे आयो हुउसि बाबा जयपुर आयो हुउसि जयपुर अचण खां बाद में मुंहिंजे मालिकुल मुल्क रब जी ज़ात बा बरकात पंजतन पाक जे प्यार सदके होस पाक जे सदके में हिकिड़ो अहिड़ो एहतमाम रस्तो खोले छॾियो जो अॼु अल्हम्दुलिल्लाह असीं अमी हिक ॿिए जे साम्हूं वेठा आहियूं ऐं इहो असां ते एहसान त अल्लाह जे रसूल जो आहे मगर दुनिया जे लिहाज़ सां इहो असां ते एहसान महाराणी वसुंधरा जय जेका आहे न तव्हांजी जेका CM आहे चीफ मिनिस्टर इहो उन्ही जो एहसान आहे हथ मथे खणी उनखे सलाम करियो ऐं उन तां वसुंधरा राजे तव्हांजी जेका आहे न हिते उन औरत सां मुंहिंजी मुलाक़ात थी तमामु हिकिड़ी वॾी इज़तदार घराणे जी औरत आहे तमामु वॾी घराणे जी आहे ऐं तमामु वॾी उन जी मूं ॾिठी लियाकत जेका आहे जेका सम्झ आहे जेको हुन में इल्मी लियाकत आहे हू आहे त औरत पर हुनजे मथे में मण आहे जीअं कारे नाग जे मथे में मण थींदी आहे ऐं उन ताईं पहुचण जो वसीलो असांजे लाइ तनसीग चौहान बाड़मेर वारो थियो तनसीग चौहान जे लाइ सभई हथ मथे खणी हुनखे सलाम करियो जज़ाकल्लाह वसुंधरा राय जे लाइ करियो सलाम तनसीग साहब खे सलाम करियो ऐं जिन बि कोशिशि कई अवां सां मिलाइण लाइ उन्हनि सभिनी खे हथ मथे खणी सलाम करियो जज़ाकल्लाह माशाअल्लाह ही हिंदुस्तान जी सरज़मीन ही हिंदुस्तान इंडिया जी सरज़मीन अल्लाह जे वलियनि जी सरज़मीन आहे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जी सरज़मीन आहे ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया जी ज़मीन आहे हिते अल्लाह जा एतिरा त वली आहिनि जेतिरा वली हिंदुस्तान में आहिनि एतिरा वली ॿिए कंहिं हंधि कोन्हनि तंहिं करे ही धरती औलिया किराम जी आहे सची धरती आहे हिन वतन सां मोहबत करियो हिंदुस्तान सां मोहबत करियो हिंदुस्तान जी तरक़ी लाइ पंहिंजे औलाद खे तालीम ॾियारियो पंहिंजे औलाद खे तालीम ॾियारियो सब खां अवल अहले सुन्नत वल जमायत में रहजो कंहिंमें बाबा हथ मथे खणी जो अहले सुन्नत वल जमायत बेशक अच्छा गोल बिस्तरे वारनि मंझां न थिजो जेके शिया उन्हनि सां वास्तो न रखजो शियनि सां वास्तो न रखजो नंढड़ी सुथण वारनि सां वास्तो न रखजो वास्तो रखजो तो उन्हीं सां रखजो जेको यारी खाए तो जेको उर्स खाए तो जेको न्याज खाए तो जेको वलियन के मने तो उन्हें सां वास्तो रखजो महबूब पाक ते दुरूद पढ़ो जोश सां ख़ुरोश सां मोहब्बत सां आका ते दुरूद पढ़ो असांजो मान वारो माऊं भेनरूं मायूं बाबा तव्हां बि नबी साईं ते दुरूद पढ़ो नबी साईं ते दुरूद पढ़ो भला ॿियो नथियूं ॼाणो त चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी गादी सांगरो शरीफ दरगाह हज़रत पीर नूर मोहम्मद शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह हुजूर गौसे आज़म जे ॿिए फर्ज़ंद
अब्दुल रज़ाक शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जे फर्जंद अबू ज़फर मंझां असांजी लड़ी आहे बाबा। बेशक हाणे अवांजी जेका अक़ीदत आहे सा सांगरे सां आहे ऐं सांगरे वारे जी अक़ीदत बगदाद वारे सां आहे। सुभान अल्लाह। बगदाद वारे जी अक़ीदत मौला अली सां आहे। मौला अली जी अक़ीदत मुस्तफ़ा सोने सां आहे ऐं मुस्तफ़ा जी अक़ीदत अल्लाह जी ज़ात बाबरकात सां आहे। बेशक तव्हां हितां खां शुरू थींदो त तव्हांजी जेका लड़ी आहे त डायरेक्ट ख़ुदा ताईं आहे, विच में कोई वसीलो कोन्हे। मूंखे आए घणा साल थिया आहिनि न बाबा। असांजो हिंदुस्तान पाकिस्तान जॾहिं थियो उनखे तक़रीबन 65 साल थिया। अच्छा, हिते किन माण्हुनि ईअं चयो त बाबा हाणे पीरनि खे 5 साल थी विया न, हाणे इहे मुर्शिद छॾियो असांजा मुरीद थियो। बाबा असांजो टुठो अवांजो मुरीद थींदो। अवां कूड़नि जा असीं मुरीद छो थियूं? असीं मुरीद आहियूं अब्दुल कादिर जीलानी जा। असांजो मुरीद गैरतमंद आहे, बेगैरत कोन्हे जो तुंहिंजो मुरीद थींदो। ही कायम रहंदो कादरी सिलसिले सां। कादरी 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 सुभान अल्लाह। बेशक गौसे आज़म जो जेको मुरीद आहे वो सिलसिले कादरिया जो आहे। कादरी जेको कादरिया जो न आहे उहो असांजो कोन्हे। असांजो उहो आहे जेको कादरी आहे, जेको कादरी आहे, जेको कादरी आहे। बेशक सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। बेशक समझो था? फिर हिंदुस्तान की धरती ते आउं वेठो आहियां, मूंखे ख़ुशी आहे। अल्लाह साईं तव्हांजे हिंदुस्तान खे आबाद रखे। अल्लाह साईं तव्हांजे मुल्क खे आबाद रखे। छो त हिते लखे मुरीद असांजे दरगाह जा आहिनि। हिते किरोड़े असांजा मुसलमान भाउ आहिनि। हिते किरोड़े असांजा हिंदू धर्म जा भाउ आहिनि। असीं सभिनी खे चऊं था त हिंदू मुसलमान एक है, उनके बीच में कोई फर्क नहीं। जब तक वतन में रहते तो वतन के लिहाज से दोनों एक है। बेशक धर्म बेशक जुदा हो मगर खून जुदा नहीं, उनकी दिलें जुदा नहीं, उनकी दिलें आपस में जुड़ी हुई है। आउं मुरीदन खे चवंदुसि त तव्हांजो मुल्क हिंदुस्तान इंडिया तव्हांजे लाइ हिकिड़ो अहम मुल्क आहे। तव्हीं सभई गॾिजी उन जी ख़िदमत करियो। हिते जेके बुरायूं आहिनि उन्हनि जो ख़ात्मो करियो। दहशतगर्दी जी मुखालफ़त करियो। पंहिंजे वतन अज़ीज़ जे लाइ हरदम ख़िदमत कंदा रहो। अवांजो मुल्क सलामत आहे त अमीन सलामत आहियो। बोला असांजो मुल्क सलामत आहे त असीं सलामत आहियूं। हिते अवांजो मुल्क सलामत आहे त असीं अमीन सलामत आहियो। अबा मूंखां कंहिं जयपुर में अख़बार जे नुमाइंदे पुछो, ऐं हिंदू बिरादरी जे माण्हुनि खे सलाम पेश करियां थो। जेके हिन महफ़िल में आया आहिनि उहे असांजा सुहिणे में सुहिणा महिमान आहिनि। उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां जीलानी जमात जे पारां उन्हनि जे अचण ते उन्हनि खे भली कार चवां थो। जयपुर मां मूंखे हिकिड़े माण्हू पुछियो त साईं तव्हां छा था महसूस करियो त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में, तव्हां पाकिस्तान खां आया आहियो, असां ॿुधो आहे त उते हिंदू माण्हुनि जी इज़त घटि आहे। मूं चयो केरु थो चवे? मूं चयो आउं सैयद ख़ानदान जो पीर आहियां। ऐं राणा हमीर सिंह मुस्लमान कोन्हे, हिंदू आहे। ऐं उन जे पुट जी शादी में जेकॾहिं पाकिस्तान मां अची सघां थो त असां में को बि झगड़ो कोन्हे। ऐं के मुस्लमान जी शादी में कोन आयो आहियां। ऐं आयो आहियां त हिकिड़े राजपूत फैमिली जे वॾे घराणे जे पुट जी शादी में आयो आहियां। इहो मुस्लमान ऐं हिंदू जी मोहबत जी निशानी आहे। ऐं इहो ई सबबु आहे त हिन महफ़िल में न सिर्फ़ु मुस्लमान पर असांजा हिंदू भाउर बि वेठा आहिनि। हाणे अंदाज़ो तव्हां लॻायो, जेकॾहिं असां में नफ़रत हुजे हा त असां सां हिंदू भाउ छो गॾु वेहंदा? जे असांखे नफ़रत हुजे हा त आउं ठकुरनि जे काज में छो अचां हा? बाबा इहे सभु गंदियूं ॻाल्हियूं आहिनि, इहे बेकार ॻाल्हियूं आहिनि। कोई अख़बारी नुमाइंदे मूंखे चयो, साईं आप क्या महसूस करते हैं, आप क्या देखते हैं? तो मैंने उसको कहा, मैंने कहा इंडिया और पाकिस्तान की सरहद को 65 साल हुए, 65 साल। और वो उसको कहते हैं बॉर्डर। बॉर्डर बॉर्डर का इलाका यानी कोई लकीर है या तार है, जो भी आप उसको कह दें वो है। मैंने कहा ये लकीर जमीन के ऊपर है और इसको 5 बरस हुए हैं।
लेकिन इससे पहले हिंदुस्तान और पाकिस्तान के लोग 300 साल से इकट्ठे रहे थे। बेशक सुभान अल्लाह। काफी ऐसे बंदे हैं जिनकी माएं बहनें पाकिस्तान में हैं तो बेटे हिंदुस्तान में हैं, किनके बाप हिंदुस्तान में हैं तो बेटे पाकिस्तान में हैं। अरे कोई फर्क नहीं। हम तो कहते हैं कि जनता की दिल आपस में जुड़ी है। अल्लाह करे हुकूमतें भी एक दूसरे से जुड़ जाए ताकि यहाँ की सहूलत हो जाए। सुभान अल्लाह। बेशक मैं तो अपनी पाकिस्तान की इस गवर्नमेंट पर भी जाकर कहूंगा कि हिंदुस्तान के आदमियों के लिए सहूलत करें ताकि वो पाकिस्तान में आए, अपने रिश्तेदारों से मिले। और यहाँ इंडिया की हुकूमत से भी ये मैं अपील करता हूँ कि आप ऐसा आसान तरीका बनाएं ताकि हम पाकिस्तानी भाई अपने हिंदुस्तानी भाइयों से मिल सके। आप कलंदर की ज़ियारत कर सके, सांगरे की ज़ियारत कर सके, हम ख्वाजा अजमेर की ज़ियारत कर सके। हमारी दिलें आपस में जुड़ी हैं, हमारी मोहब्बतें आप में कायम है आपस में, हमें कोई जुदा नहीं कर सकता। बॉर्डर की लकीर जमीन पर है लेकिन हमारे दिलों पर नहीं है। वो मैंने वहां एक पढ़ा था ना शेर, हर आदमी अलग सही मगर उमंग एक है। हर आदमी अलग सही मगर उमंग एक है। जुदा जुदा है सूरते लहू का रंग एक है। लहू का रंग एक है। लहू हिंदू का भी वैसा है, मुसलमान का भी वैसा है। उसको भी देखो तो लाल लहू है, उसको भी देखो तो लाल लहू है। हम आदम की औलाद हैं, आपस में सब भाई हैं। हम मंदिरों की भी इज्जत करते हैं, ये लोग मस्जिदों की भी इज्जत करते हैं। कोई इनमें वो तकरार नहीं है और न कभी इंशाल्लाह रहेगा। समझ रहे हैं मेरी बात? अब मैं तकरीर तो नहीं कर रहा क्योंकि मुझे तकरीर तो करनी आती नहीं है। एक दिल की बात करनी आती है, वो मैं आपसे कर रहा हूं। अगर आपको अच्छी लगती है तो सुभान अल्लाह कह दीजिए। अगर आपको अच्छी नहीं लगती तो मुझे माफ कर दे। लोग कहते हैं कि पीर ताज हुसैन शाह जिलानी में जोश ज्यादा है। यही कहते हैं ना भाई। पाकिस्तान में मुझे शेर दिल कहते हैं। अच्छा, शेर दिल का मतलब ये है कि जोश बहुत है। अच्छा, ये जोश जो है ये हसनी हुसैनी खून का जोश है। मेरे बड़ों ने करबला के मैदान में नेज़े की नोक पर कुरान पढ़ा था। मैं उस हुसैन का बेटा हूँ, मैं उस हसन का बेटा हूँ, मैं उस अली का बेटा हूँ जिसको दुनिया सलाम करती है। सुने, मैं जब वापस जाऊंगा तो मुझे भुला मत दीजिएगा। नहीं, मैं अल्लाह की कसम खाकर कहता हूँ कि 33 साल से जब मैं यहाँ आया मैंने एक दिन हिंदुस्तान को नहीं बुलाया, मुरीदों को नहीं। मेरी एक एक दुआ के अंदर आप लोग शामिल होते, शामिल हो, शामिल रहोगे क्या मतलब। और आप भी मुझे नहीं बुलाइएगा। आपको उर्दू अच्छी लग रही है या सिंधी अच्छी लग रही है? सिंधी साईं, सिंधी सिंधी सुठी लगे थी तव्हांखे? तो पोइ मूंखे न बुलाइजो। मूं तव्हांखे न बुलायो आहे, मूं ख़ुदा खे गवाह करे चयो आहे। तव्हीं बि ख़ुदा खे गवाह करे चओ तव्हीं मूंखे बुलाईंदव कोन। ईअं न त के ॿिए पीर जी मुरली ॿुधो आहे नांग वांगुरु होॾां भॻा वञो। न न न न, चिट कबरा न थिजो, संजाब घोड़े वांगुरु दागदार न थिजो। अड़े पक्का मुरीद सांगरे जा थिजो, पक्का मुरीद सांगरे जा थिजो। मता खलन खणण वारनि जे पुठियां लॻी पंहिंजो मुर्शिद विसारे वेही रहो। ये खलन वारा पिया हलंदा क़यामत ताईं इन्हनि जी बुख ख़ुदा ख़तम ई कोन कई आहे। पर अवी महिरबानी करे पंहिंजे मुर्शिद सां पंहिंजो दामन पको रखिजो, पंहिंजो दामन पको रखिजो, पंहिंजो दामन पको रखिजो। सम्झी मुंहिंजी ॻाल्हि? ही सांगरे जी जमात जो धणी इंडिया में नथो थी सघे को बि। सांगरे जा मुरीद असांजा बच्चा आहिनि, असांजो बच्चो ॿिए ॾे न वेंदो, न वेंदो, न वेंदो। सांगरे का दामन, सांगरे का दामन, बगदादी का दामन, सांगरे का दामन, बगदादी का दामन, बगदादी का दामन,
जज़ाकल्लाह माशाअल्लाह। हाणे अव्हां में बि जोश अची वियो न, अब हओ न, बेशक हओ न, मुबारक हुजे अव्हां जो खून बि जोश में मथे चढ़ी आयो आहे। सुभान अल्लाह। नाराए रिसालत, नाराए रिसालत, या रसूल अल्लाह। नाराए हैदरी, 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 नाराए शजात, नाराए शजात। जज़ाकल्लाह माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह ताला अव्हां खे शर पंहिंजे ख़ासि रहमत में आणे रब पाक तव्हां खे। अबा जोश छो पुछो असांजे आलमनि खां त ख़ैबर फतेह करण वारो सैयद आहे ऐं करबला खे फतेह करण वारो औलाद सैयद आहे ऐं हिन स्टेज ते ॻाल्हाइण वारो बि सैयद आहे। सैयद क़यामत ताईं क़ाइम रहंदा। सैयद जी ॻाल्हि ताईं रहंदी। बेशक जेकॾहिं कंहिंजे ज़हन में को फितूर आहे त उहो कढी फिटो करे छॾे। सैयद जहिड़ो केरु थियणो न आहे। बेशक हक अली मुश्किल कुशा शेर अजब कभी दीवार हिलती है कभी दर कांप जाता है। ये अली का नाम सुनकर अब भी खैबर कांप जाता है। अली का नाम सुनकर अब भी खैबर कांप जाता है। अली मुश्किल कुशा शेर खुदा हैदर कर्रार खैर फरार। नबी से फरमायो अली अना वाली मिन नूर वाहिद। उलमा की शक ऐं अली तूं ऐं आऊं हिकिड़े नूर मां आहियूं। गुलाम शाह जी अवा सभिनी जिलानी जमात वारनि खे ख़ासि भारत हुजे। साईं गुलाम शाह मुंहिंजो भाउ आहे, भाउ आहे। बेशक सुभान अल्लाह सुभान सभिनी खे अल्लाह। ख़ासि भारत हुजे, ख़ासि भारत हुजे। सभिनी सैयदनि जी ख़ुसूसन साईं गुलाम शाह जी भारत हुजे। जेको मूं सां मोहबत रखंदो सो साईं गुलाम शाह सां रखंदो। अच्छा जेको मुंहिंजो पको मुरीद हूंदो सो तनसींग जेको आहे चौहान उन सां मोहबत रखिजो। ऐं मुंहिंजो जेको सचो मुरीद आहे सो अवांजी वज़ीर आला जेका महाराणी आहे उन सां मोहबत रखिजो। उन पाण खे मिलायो आहे, पाण खे मिलायो अलाह आहे पर उन जे मोहबत सां नवाज़िश सां मिलायो। तंहिं करे चवंदा आहिनि जंहिंजी खाइजे बाजरी तंहिंजी भरिजे हाज़िरी। जंहिंजी खाइजे बाजरी तंहिंजी भरिजे हाज़िरी। त अव्हां खे जेका वसुंधरा राय आहे असांजी उनजी भारत हुजे, धन सिंह जेको चौहान आहे उनजी भारत हुजे। सम्झी विया हूंदव। बेशक ऐं घणनि खे तकलीफ़ हूंदी भले थिए, भले थिए। जलने वाले का मुंह काला, जलने वाले का मुंह काला। अच्छा थोरो ॻाल्हि खे वापसि असुल शइ ॾे आणियां। सम्झी वियो। मूंखे ॻाल्हि त का ॿी करणी पर मुंहिंजे कंहिं दोस्त मूंखे वापसि अहिड़ी शइ यादि ॾियारी आहे बेशक जेका हू इंडिया में टियों दफ़ो बयान थो फरमायो। टियों दफ़ो सुभान अल्लाह। ॿुधंदो ॿुधंदो बेशक ॿुधो। हुज़ूर पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह जे हिन वेठा हुआ कचहरी में। जी हींअर छा खे चइजे, मुरीद छा खे चइजे ऐं मुर्शिद छा खे चइजे। सोणे दस्तगीर फरमायो वे बाबा तोखे सुवालनि जो जवाब ॾियां थो। पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी 12 साल शींहं जी सवारी कई आहे। बेशक घणा साल? हिते जा अव्हां खे माण्हू ॿुधाईंदा ई कोन। ते ॿुधाईंदा त पोइ उन्हनि जी कोडी कूड़ी थी थिए न बाबा। न खुदा ही मिला न मिसाल सनम न इधर के रहे न उधर के रहे। आऊं त आहियां संत दर जो कुतो, पीर ताजदार पंजतन जे दर जो कुतड़ो, गौसे आज़म जे दर जे कुतड़नि जो बि कुतड़ो आहियां बाबा। मुंहिंजी का हैसियत ई कान्हे पर मुर्शिद खे ॿिए पीर जा मूंखे भॻा वञो। हरगिज़ न हरगिज़ न। हींअर पीरनि जा बि वण पोखिया पिया आहिनि। ख़ुदा ॾे पनाह पीरनि खां अबा सम्झो था। हाणे साईं तुंहिंजे घोड़े खे ताम केरु खाराईंदो? हिकिड़ो मुरीद थिए थो
चए तो क़िबला तुंहिंजे घोड़े खे ताम आऊं खाराईंदुसि चई हल बाबा तुंहिंजी आऊं दावत खाईंदुसि सॼी जमायत गॾु हली त भला ॾिसूं त हीउ शींहं खे कीअं थो ताम खाराए अचे थो पंहिंजे घर